लेक्चर जो उन्वान है फ़िक्र जीएम सैयद ऐं क़ौमी तहरीक जो किरदार। पहिरीं असांखे इहो सम्झणो पवंदो त फ़िक्र कहिड़ी शइ जो नालो आहे ऐं जेसिताईं इहो फ़िक्र इंसानी ज़हन में आहे तेसिताईं उहो महफ़ूज़ हिकिड़े हंधि मुंजमिल थियल शइ ज़िंदा आहे। उनखे फ़िक्र खे जॾहिं लफ़्ज़नि जो लिबास मिले थो ऐं हू इज़हार जा ज़ेवर पाए माण्हुनि जे साम्हूं अचे थो त उन वक़्त में ई उहो फ़िक्र ई माण्हुनि जे ज़हननि में तब्दीलियूं पैदा करे सघे थो। फ़िक्र हक़ीक़त में मुताले ऐं मुशाहिदे जे गॾियल शइ खे ते गहरी सोच गौर ऐं वीचार करण खां पोइ किन नतीजनि कढण जो नालो फ़िक्र आहे। ईअं वेंदे वेंदे माण्हू का ॻाल्हि सोचे वठे ऐं इज़हार करे त उहा सिर्फ़ हिकिड़ी शइ थींदी, हिकिड़ी ॻाल्हि थींदी, फ़िक्र कोन सघे। फ़िक्र कंहिं बि हिकिड़े मसइले ते सोचे उन मां को नतीजो कढण इन जो नालो बि फ़िक्र न आहे। साईं जीएम सैयद तमामु वॾो आलिम हो ऐं उन सां गॾोगॾु तेज़ मुशाहिदे ऐं तेज़ हाफ़िज़े वारो इंसान हो। त हुन तारीख़ जो गहरो मुतालो कयो। यानी साईं जीएम सैयद जी लाइब्रेरी में तारीख़ ते जेके बि किताब अंग्रेज़ी उर्दू ऐं सिंधी में मौजूद आहिनि, हाणे त आहिनि अलाए न आहिनि, उन्हनि सभिनी जे पोयां शुरू करण जी डेट ऐं पढ़ी ख़तम करण जी तारीख़ लिखियल आहे। उहे तारीख़ ते हुजनि या फ़लसफ़े ते, मुख़्तलिफ़ फ़लसफ़ा उन्हनि ते मौजूद तमामु वॾो ज़ख़ीरो साईं वटि हुयो ऐं सभिनी उन्हनि किताबनि ते बि इहो ई लिखियल त कहिड़ी तारीख़ ने शुरू कयमि, कहिड़ी ते ख़तमु कयमि। वेंदे साइंसी किताब, इल्म अर्ज़ी, ज़मीन जो इल्मु, उन्हनि ते बि जेके किताब आहिनि उन्हनि सभिनी ते बि इहो लिखियल आहे। मुख़्तलिफ़ मज़हब, उन्हनि मुख़्तलिफ़ मज़हबनि जो मुतालियो इनफरादी तरह, यानी इस्लाम खे पढ़णु, बुद्ध मज़हब खे पढ़णु, ईसाईयत खे पढ़णु, यहूदियत खे पढ़णु, शंटू मत खे पढ़णु, हिंदू मत खे पढ़णु, कन्फ्यूशस खे पढ़णु, उन ते जेके बि किताब आहिनि साईं जी लाइब्रेरी में उन्हनि ते बि लिखियल आहे त मूं सभु पढ़िया आहिनि, सभिनी जे पढ़ियल लिखियल आहे। उन सां गॾोगॾु वरी ॿियो हिकिड़ो मज़हब ते हूंदो आहे तक़ाबुल अदयान, मुख़्तलिफ़ मज़हबनि जो मुक़ाबिलो ऐं तक़ाबुली जाइज़ो वठणु त कंहिं में कहिड़ियूं शयूं चङियूं आहिनि, कंहिं में कहिड़ियूं शयूं आहिनि, उन ते बि वॾो लिटरेचर आहे। उहो उन्हनि ते बि सभिनी ईअं लिखियल, या शाइरी ते, मंतिक ते,
उन्हनि कल्चर ते उन्हनि सभिनी ते पढ़ण खां पोइ साईं जंहिं नतीजे ते पहुतो उन्हनि नतीजनि खे लफ़्ज़नि जो लिबास पाराए इज़हार जे रूप में उन्हनि खे जलवगर कयो त फ़िक्र सैयद सिर्फ़ कंहिं हिकिड़े नुक़्ते ताईं महदूद न आहे। मिसाल तौर जॾहिं कल्चर ते साईं सोच वीचार करे थो त मुख़्तलिफ़ तहज़ीबनि जे मुताले खां पोइ सिंधी कल्चर नाले किताब लिखे थो ऐं उन सिंधी कल्चर किताब में कल्चर जा जेके जुज़ा थियनि था त उन में अदावत जो फन तमीर जेके चयो वञे थो त सिंध जो फन तमीर कहिड़ो हो उन ते लिखे थो। वींदे खुराक लिबास त सिंध में आम तरह माण्हू क़दीमी दौर खां वठी कहिड़े क़िस्म जो खाधो वापराईंदा आया आहिनि। इन ई सिलसिले में हुनजी सोच साइंसी हुई। मिसाल तौर हिकु दफ़े कंहिं असां जहिड़े सेखड़ाट साईं खां सुवाल कयो त साईं आज़ाद सिंधु देश में जेको लिबास राइज थींदो उन में पटको त लाज़मी हुअणु घुरिजे। त साईं चयो त पटको हिकिड़े अमीर माण्हू लाइ या सेठ जे लाइ त सही थी सघे थो पर हिकिड़े मज़दूर जे लाइ जेको मशीनुनि में कमु करे थो या राजपो धंधो करे थो या जाइनि जी तमीर में तगारियूं खणे थो उन जे लाइ पटको मुफ़ीद न आहे छो त उहो पटको ज़र मेरो थींदो मिट्टी में गारे में चुन में उन करे उनखे इहो तंहिंजे करे जेकॾहिं पाण पटके खे लाज़मी करार ॾेई छॾींदासीं कानूनी तरह त इहो माण्हुनि सां ऐं साइंस सां इंसाफ़ न थींदो। तंहिंजे करे लिबास जेके तब्दील थियनि था उहे मशीनी ज़िंदगी जे मुतहरिक किरदार में अचण खां पोइ उन्हनि लिबासनि में तब्दीली अचे थी। मिसाल तौर शलवार कमीज़ या कुर्तो या असांजा बरोच जेके लिबास पाईंदा आहिनि गग्गो उहे जेकॾहिं फैक्ट्री में कमु कंदड़ माण्हू पंहिंजो त मशीननि जे फीथनि में फासी पवंदो ऐं उहो कमु न करे सघंदो। तंहिंजे करे लिबास जो तयन समाज जी बीहक ऐं उनमें पैदावार जे ज़रियनि जे हवाले सां मुतयन थी सघे थो। साॻे तरीक़े सां फन तमीर ते बि साईं लिखियो आहे त सिंध जो फन तमीर कहिड़ो ऐं उन जा नमूना असांखे किथे नज़र अचनि था ऐं आम तरह वींदे साईं थर जे चौरे ते बि लिखियो कल्चर जे हवाले सां त थरी माण्हू जेको चौरो ठाहे थो उहो ॿिनि शयुनि खे मद नज़र रखी ठाहे थो उनजो मुंहुं हमेशह ॾखण तरफ़ हूंदो आहे। इहो मुशाहिदो त जीअं सियारे में उत्तर जी सर्द हवा खां हिफ़ाज़त थी सघे ऐं गर्मियुनि जे मौसम में ॾखण जी हवा जेका अचे थी सा माण्हुनि खे हवा पहुचाए सघे। इन तरीक़े सां ॿियूं बि जेके शयूं तमीरात हुयूं हिन वक़्तु साईं तनक़ीद कंदे इहो लिखियो आहे त असां जेका तमीरात करियूं पिया उहा बिना कंहिं प्लानिंग जे सिंध जे क़ौमी पस मंज़र खे ज़हन में न रखंदे करियूं था पिया। मिसाल तौर जिते हवा जी ज़रूरत उते असीं हवादान कोन था रखूं, जिते दरी जी ज़रूरत उते प्लाटनि जे तकरार ऐं हिक ॿिए जे हद दाख़िलनि जे करे असां उतां दरी नथा ठाहे सघूं जितां उनजी मौजूदगी ज़रूरी आहे। ऐं साॻे वक़्तु
मज़हबनि जे बारे में त सभिनी मज़हबनि जो निचूड़ कढे उन में खे हिकिड़े तरतीबी ऐं तरकीबी शक्ल में असांजे साम्हूं पेश कयो त ख़ुज़ मा सफ़ा द मा क़दर, यानी जेका खूबी ऐं सच्चाई बल्कि इंसान ज़ात लाइ मुफ़ीद शइ आहे उनखे तव्हां हासिल करियो कहिड़े बि मज़हब जी हुजे। ऐं जेका इंसान में फितनू ऐं फसाद पैदा करे या इंसान खे गाफ़िल ऐं जाहिल करे या जेका इंसान खे सुस्त ऐं काहिल करे उहा तव्हांजे हिन ज़माने जे लाइक़ न आहे, उहा कहिड़े बि मज़हब जी हुजे। ऐं टी शइ उन वक़्त में नज़रियो हलंदड़ो असलह लिल बका, बकाओ लिल असलह। त उन वक़्त में तो माना ज़िंदह ताक़तवर ऐं सलाहियत वारो माण्हू ई रही सघे थो। इहो जर्मनी जे दानिशवरनि पेश कयो। ऐं बेसलाहियत ऐं बेताक़त मख़लूक खे हितां फना थियणु घुरिजे। साईं उनजे मुक़ाबले में असांखे जेको ॾिनो नज़रियो, जेको हिन किताब जीअं ॾिठो आहे मूं में आहे त आऊं उनजे भेट में बकाओ लिल कुल चाहियां थो, यानी रुगो साले न